दुनिया जा जेके बि आलमी कानून आहिनि उहे हर माण्हूअ खे पंहिंजे इज़हार जे आज़ादीअ जो पूरो पूरो हक़ ॾियनि था। कंहिं बि फ़िक्र कंदड़ हीअ रियासत सिंधी माण्हुनि खे पंहिंजे सियासी इज़हार जो हक़ नथी ॾिए, वतन जे आज़ादीअ जे घुर जो हक़ नथी ॾिए। इहो ई सबबु आहे कि जेको बि माण्हू पंहिंजे सिंध जे आज़ादीअ जी ॻाल्हि थो करे, सिंधी माण्हुनि जे ख़ुशहालीअ जी ॻाल्हि थो करे, या उनखे अयूब कांगड़े ऐं अली रज़ा गिरोहीअ जियां खंबे गुम कयो थो वञे, सालनि ताईं ज़िंदाननि में वाड़े तशदुद जो निशानो थो बणायो वञे, या शहीद हिदायत लोहार जियां क़त्ल कयो थो वञे ऐं शहीद नसरुल्ला गडाणीअ जियां गोलियूं हणी ख़ामोश थो कयो वञे। दोस्तो, ही जेके बि जबरी गुमशुदगियूं ऐं क़त्ल आहिनि इहे रियासत जे उन्हनि ज़ियादतियुनि जो तसलसल आहिनि जेके हिन मुल्क जे खणण खां वठी सिंधी क़ौम खां शुरू थियूं। पहिरियों वॾी जेका ज़ियादती हुई त मज़हब जे नाले ते मुल्क ठाहे असांजे क़ौमी हैसियत जो इनकार कयो वियो, सिंध जे वतनी हैसियत जो इनकार कयो वियो। उन खां पोइ 73 जो आइन ठाहे सिंध जा जेके बि वसीला आहिनि उहे जमहूरियत ऐं आइन जे नाले ते पंजाब खे ॾिना विया। असांजे माण्हुनि खे बुखियो रखियो वियो। हालति इहा आहे जो अॼु सिंध जहिड़ी शाहूकार धरतीअ जा वारिस ॿिनि वेलनि जे मानीअ लाइ मुहताज आहिनि। न तइलीम आहे, न सिहत आहे। असांजूं नियाणियूं 3000 जे कार्ड लाइ फेरा कला रोडनि ते धिका खाईंदियूं थियूं वतनि। हिननि शहीदनि जो ॾोह, सिंध जे सियासी कारकुननि जो ॾोह इहो त हू हुननि सिंधी माण्हुनि जे ख़ुशहाल मुस्तक़बिल जी ॻाल्हि कई आहे, सिंध जे आज़ादीअ जी ॻाल्हि कई आहे। ऐं अॼु हीअ असांजो निकिरणु इहो रियासत लाइ पैगाम आहे त तव्हां केतिरो बि तशदुद कयो, केतिरो बि जबुर कयो, सिंध जो माण्हू पंहिंजे मोरूज़ी वतन जी आज़ादी ऐं पंहिंजे माण्हुनि जे ख़ुशहालीअ तां कंहिं बि सूरत में हथु खणण लाइ तयारु नाहे। ऐं मां आख़िर में पंहिंजे नौजवाननि खे ऐं बुज़ुर्गनि खे इहा अपील कंदुसि त बाबा महिरबानी करे धोतारनि जे पोयां 7 ॾहाकनि खां तव्हां हलो बि था। धोतारनि जी सियासत तव्हांखे नाली ॾेई सघे थी, नलको ॾेई सघे थी, हिटी ॾेई सघे थी। धोतारनि जी सियासत तव्हांखे ख़ुशहाल ज़िंदगी नथी ॾेई सघे। धोतारनि जी सियासत तव्हांखे पढ़ियल लिखियल सिंध नथी ॾेई सघे। तव्हांखे ख़ुशहाल सिंध ऐं तव्हांजे ईंदड़ नसुलनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ उहो जे सिंध जी सियासत ॾींदी, सिंध जे आज़ादीअ वारी सियासत ॾींदी। इन करे कुंड में वेही बीमारनि में ऐं बदहालनि में मरण खां भलो आहे त अचो वतन जे आज़ादीअ जे सियासत सां सलाहजी वञो। शहीद हिदायत लोहार जियां, नसरुल्ला गडाणीअ जियां वतन तां क़ुर्बान थी तारीख़ में पंहिंजो नालो लिखाराए वञो ऐं अमरता माणे वञो, जीअं ईंदड़ दौर बि तव्हांजे किरदार खे यादि कंदा रहनि ऐं सिंध खे तव्हांजे क़ुर्बानीअ जे करे हिकिड़ी ख़ुशहाली ऐं रवादारी वारो माहौल ऐं सिंधी माण्हुनि खे आज़ादु मुस्तक़बिल में साह खणण जो मौक़ो मिले। तव्हां समूरनि दोस्तनि जी महिरबानी।